ॿी जेका अहम जेका शइ आहे उहा न करबला जे दर्स मां असांखे मिले थी, जेका इमाम हुसैन चए थो त मूं जहिड़ो यज़ीद जहिड़े जी बैत न कंदो, न सिर्फ़ु पंहिंजे लाइ हिकिड़ो ट्रेंड सेट कई बल्कि क़यामत ताईं ॿुधाए छॾी त हीउ जेको बि हुसैनी हूंदो या जेको हक़ ते बीठल हूंदो उहो कॾहिं बि बातिल सां नथो बीह सघे, बातिल जी हिमायत नथो करे सघे। अॼु जे दौर में अॼु जॾहिं हिन क़िस्म जो असां वटि जेको निज़ाम हले पियो, जेको सॼी अफ़रा तफ़री आहे, इन दौरान इन पैगाम खे केतिरो खणी हलण जी ज़रूरत आहे ऐं तव्हां सम्झो था त इन ते केतिरो अमल पियो थिए, केतिरे हद ताईं हुसैनी किरदारु जेको आहे अॼु बि यज़ीदी किरदार जे मुक़ाबले में बीठो आहे, अॼु जे बि निज़ाम खे उहो चैलेंज करे थो, अॼु जे बि हुन बातिल खे चैलेंज पियो करे। ॾिसो, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेकी क़ुर्बानी ऐं उनजो हदफ़ जेको हो न, हू असां ते लाज़िम आहे त असां उनखे दोहिरायूं, यादि कयूं ऐं बार बार माना उनखे जो तस्करो कयूं। छो त को असां मूं ई ईंदो, असां मूं ई हूंदो को जेको उन सां दर्स वठंदो ऐं पोइ हिमत कंदो ऐं इमाम जी सीरत ते अमल कंदो। माना सभु त न थी सघंदा, सभु त पर ॿुधनि त सही, उन्हनि जे कननि में, उन्हनि जे दिलि में को ॻाल्हि त असली ॻाल्हि वञे, इमाम हुसैन जो पैगाम वञे। इमाम हुसैन यज़ीद जी जेकी बुराई, माना जेको उन में ऐब हो, जेको उन में ख़राबी हुई, इमाम जो फरमाना हुवा शारिबुल ख़मर मुअलिनुन बिल फ़िस्क़ क़ातिलु नफ़्स मुहतरमा ला युबायो मिथली ला युबायो मिसला। मूं जहिड़ो यज़ीद जहिड़े जी बैत नथो करे सघे, माना न थींदो ईअं, मां हीउ कमु नथो करे सघां। उनजा ॿुधाई त छो नथो कयां, हा, हीउ सबबु आहे उनजी बुराइयूं, उनजा जेको ऐब हुया, उन में जेके ख़राबियूं हुयूं। त असां ॾिसो हर जॻह ते हिकिड़ी बहस आहे, मेरिट जी बहस आहे। जेको क़ाबिल हूंदो, जेको मेरिट ते हूंदो, जेको माना बहितर हूंदो, जेको वधीक पढ़ियल हूंदो, जेको वधीक क़ाबिल हूंदो, हू माना उनजो हक़ आहे त हू अॻिते अचे। त हीउ जो मेरिट जो क़त्ल जेको आहे न, हीउ दर हक़ीक़त अॼु असांजे समाज जो जेको वॾे में वॾो मसइलो आहे। हा, हीउ मेरिट जो क़त्ल आहे। को इदारो न आहे, को फोरम न आहे, को ॾिसो छा थो थिए असांजे पंहिंजे मुल्क में ई ॾिसो छा थो थिए, ऐं ॿिया मुल्कनि में बि हाल ख़राबु आहे। जिन मुल्कनि में बहितर आहे हीउ मसइलो, त हुते हू तरक़ी था कनि, हुते हू माना पंहिंजी जेकी तरक़ी याफ़्ता दौड़ आहे उन में माना कामयाबु आहिनि। इमाम हुसैन दर हक़ीक़त हिन फार्मूले सां फार्मूलो ॾिनो आहे, मेरिट जो फार्मूलो। हीउ मेरिट ते न आहे, ख़तमु ॻाल्हि, बसि माना आख़िरी ॻाल्हि हीअ त हीउ मेरिट ते न आहे की मां हिन जी बैत कयां। यज़ीद हुवा शारिबुल ख़मर मुअलिनुन बिल फ़िस्क़ क़ातिलु नफ़्स मुहतरमा मिथली ला युबायो मिसला। ये डीमेरिट्स आहिनि उन जूं। हा, जो डीमेरिट्स आहिनि त भई उनजे करे मां उनजी बैत नथो कयां। हीउ मां सम्झां थो पंहिंजे, अगरि असां पंहिंजे समाज जो ऐं पंहिंजे माना दौर सां अगरि हिनखे करबला जे वाक़े खे जोड़ियूं ऐं हिन सां कुझु हासिलु कयूं त शायदि वधि में वधीक बहितरीनु जेको पैगाम हूंदो न, हू हूंदो मेरिट जो पैगाम। चेंज कीअं कजे, जेके डीमेरिट्स आहिनि असांजी सोसाइटी में, त पोइ वजह कहिड़ी आहे त मतिलबु कहिड़ी शइ में तासीर न आहे जो शयूं उन क़िस्म जूं मोटिवेशनल टर्न न पियूं वठनि, मेंबर में उहा ताक़त न रही आहे, आलम जे उन में तासीर न रही आहे, या ख़ुदि असां में सम्झ उहा न रही आहे, उन ॻाल्हि खे सम्झूं न पिया, तदब्बुर न आहे, तफ़कुर न आहे। वजह छा आहे? वजह त हिकिड़ी न आहे, वजह माना आलिम जी जेकी ज़बान आहे उन में बि तासीर जो मसइलो आहे। माना छो त उलमा जी जेकी सिफ़त ॿुधाई आहे मौला अली अलैहिस्सलाम या ख़ुदि इमाम हुसैन अलैहिस्सलाम, सरज़रमी मिना में इमाम हुसैन ख़ुतबो ॾिनो, उलमा सां ख़िताब कयो। उलमा सिर्फ़ु माना रुॻा सभु उलमा हुया, माना 2000-2500 उलमा जो इज्तिमा हो, असहाबा इकराम हुया, दानिश्वर हुया। उन में उलमा जी जेकी निशानियूं ॿुधायूं इमाम हुसैन पंहिंजे ख़ुतबे मिना में, उन में जेकी निशानियूं आहिनि हू अॼु तक़रीबन माना दुआ कयो त उलमा में मोटी अचनि, ॿीहर अची वञनि, दुबारा हू अपनाइण हुनखे, उन्हनि में हू सिफ़तूं हुजनि। त हुन में हिकिड़ी सिफ़त आहे तक़वा परहेज़गारी, ख़ौफ़ ख़ुदा, अलाह जो अहसासु आहे, अलाह ॾिसे थो, अलाह हिसाबु वठंदो, अलाह असांजे कमनि ते, असांजे सॼे निज़ाम ते, असांजी सॼी ज़िंदगी ते नाज़िर आहे। हीउ जेको अहसासु आहे न, हीउ हिनखे तक़वा चवंदा आहिनि, ख़ौफ़ ख़ुदा। हा, हीउ उलमा में इन जी जेकी जीअं हो ईअं थोरो मां सम्झां थो को नाराज़ न थिए, ॻाल्हि ईअं ई आहे, खोट आहे माना। ऐं ॿियो जेको मसइलो आहे उहो आहे हुकुमरान ऐं रियासत जा जेका ज़िमेदार हूंदा आहिनि, उन जी ज़िमेदारी हूंदी आहे क़ानून जी अमलदारी। क़ानून जी अमलदारी जॾहिं थींदी त पाण ई मसाइल हल थी वेंदा, ऐं क़ानून खे पामाल कंदा या क़ानून खे नज़रअंदाज़ जॾहिं माशरे में कयो वञे त पोइ त इहो ई हाल थींदो जेको
असां ॾिसूं था त सिर्फ़ु उलमा जो मसइलो न आहे, रियासत जो, हुकूमत जो, सियासतदाननि जो, हिफ़ाज़ती इदारनि जो, उलमा जो, अवाम में बि जेका को न रियासत जा नुमाइंदा हूंदा आहिनि, न आलिम हूंदा आहिनि, पर अवाम में घणी वॾी तादाद हूंदी आहे जिन्हनि खे सम्झ हूंदी आहे, सम्झनि था त मसइलो छा आहे। हू घटि में घटि एहतिजाज कनि, ॻाल्हि कनि, मुतवजे कनि, माना पंहिंजी ॻाल्हि रखनि ज़िमेदारनि जे साम्हूं। हीअ बि हिकिड़ो हिन जो सबबु आहे त 4-5 सबबु मिली पोइ हिकिड़ो इन जो माहौल ठहंदो त इहे जेका हालात आहिनि असांजे मुल्क में या सॼे जहान में, उन जा असबाब आहिनि त ईअं ई त करबला सां दर्स वठिजे।